सुप्रीम कोर्ट मुआशी मामलन में मदाखलत न कंदी। मुआशी मामलन में अदालत के महारत हासिल न है। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा के इलेक्ट्रिक जी निचकारी खिलाफ दरख्वास्त ते बुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त हुकूमत आर्टिकल 184(3) जे हवाले सां ब कानून ठाहिया आहिनि। जेकॾहिं अवां चाहियो था हाई कोर्ट सां राब्तो करे सघो था। ही पुराणा केस आहिनि जंहिं सबब फिक्स करे रहिया आहियूं। जीअं ख़बर पवे त हाणोका इशू कहिड़ा आहिनि। अदालत बुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाईकोर्ट में शहजाद अकबर जे भाउ मुराद अकबर जी बाज़ियाबीअ बाबति केस जी ॿुधणी। घरू सेक्रेटरी ऐं आईजी इस्लामाबाद पेश। हाईकोर्ट केस जी कार्रवाई मीडिया ते हलाइण ते पाबंदी हणी छॾी। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो आहे त रुॻो लिखत वारो ऑर्डर मीडिया ते हली सघे थो। जहांगीर तरीन सां राब्तो नाहे। फवाद चौधरी राब्ते में रहंदो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त जहांगीर तरीन अञा ताईं राब्तो नाहे कयो। फवाद चौधरी ॻाल्हाईंदो रहंदो आहे। जेल मां आज़ाद थियण बाद अदालतुनि जा चकर काटे रहियो आहियां। फैसल वावड़ा जे एजेंडा जी ख़बर नाहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी। एहतसाब अदालत में वॾे वज़ीर जो वकील पेश न थियो। मुआविन वकील अदालत खे आगाह कयो त मुराद अली शाह जो वकील इस्लामाबाद हाईकोर्ट में मसरूफ़ आहे। केस जी ॿुधणी मुलतवी कई वञे। मुआविन वकील जी इस्तदा ते एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर रेफरेंस ते ॿुधणी 2 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी।